जयराम जी की गुरुवर ने मेरे मन में ज्ञान की ज्योत जगाई। ज्ञान की ज्योत जगाने वाले स्वामी लीलाशाह महाराज की जय। आइए देखते हैं आज की वाणी। जयराम जी की दिनांक 13 मई स्वामी लीलाशाह वाणी में आपका स्वागत है। आज का विषय है हम कौन। स्वामी लीलाशाह महाराज जी ने कहा है कि हम शरीर से भिन्न हैं। मेरे कान, मेरा मकान, मेरी भूमि, मेरा घोड़ा, मेरे वस्त्र कहते हैं। इसका अर्थ यह है कि हम उपरोक्त चीजें नहीं हैं, किंतु हम कोई अन्य वस्तु हैं। हम आत्मा, न बुझने वाली जगमगाती ज्योति हैं। जयराम जी की हमें मौत का भी विचार नहीं करना चाहिए। हम जन्मे ही नहीं तो फिर मरेंगे कैसे। हम अजर अमर हैं। जयराम जी की सहानुभूति करना भी भक्ति है। सहानुभूति करो, सहानुभूति से प्रेम बढ़ता है। प्रेम से एकता होगी, एकता में महान शक्ति है। जयराम जी की तारीख़ 13 मई स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे असीं केरु। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त असीं शरीर खां धार आहियूं। मुंहिंजा कन, मुंहिंजा प्राण, मुंहिंजो मकान, मुंहिंजी ज़मीन, मुंहिंजो घोड़ो, मुंहिंजा कपिड़ा चऊं था। उनजी माना त असीं मथियूं शयूं न आहियूं, पर असीं का ॿी चीज़ आहियूं। असीं आत्मा, न विसामण वारी जगमगाती ज्योत आहियूं। जयराम जी की असांखे मौत जो बि ख़्यालु न करणु घुरिजे। असीं ॼावा ई कीन आहियूं त पोइ मरंदासीं वरी कीअं। जयराम जी की असीं अजर अमर आहियूं। जयराम जी की हमदर्दी करण बि भक्ति आहे। हमदर्दी करियो, हमदर्दीअ सां प्रेम वधंदो आहे। प्रेम सां एकता थींदी, एकता में महान शक्ति आहे। जयराम जी की बोलो स्वामी लीलाशाह महाराज की जय हो। असांजी असांखे ख़बर काई नाहे। असांजी असांखे ख़बर काई नाहे। हलाइण वारो सतगुरु कीअं पियो हलाए। हलाइण वारो बाबल कीअं पियो हलाए। असांजी असांखे ख़बर काई नाहे। असांजी असांखे हो कॾहिं फाटल कपिड़ा, कॾहिं पोशाकूं पराए। कॾहिं फाटल कपिड़ा, कॾहिं पोशाकूं पराए। कॾहिं पेरे पंधु, कॾहिं घोड़नि ते घुमाए। कॾहिं लख हथनि में, कॾहिं पाई नाहे। कॾहिं लख हथनि में, कॾहिं पाई नाहे। असांजी असांखे ख़बर काई नाहे। असांजी असांखे हो मस्तन सां मौला करे को न लेखा। मस्तन सां साईं करे को न लेखा। इश्क वारनि जे लाइ नाहे काई रेखा। पढ़ियलनि जो हिते हो, पढ़ियलनि जो हिते कमु कोई नाहे। असांजी असांखे ख़बर काई नाहे। असांजी असांखे हो साईं जी माया जो कंहिं बि अंत न पातो। स्वामीअ जी माया जो कंहिं बि अंत न पातो। पढ़िया कई पुस्तक पर ॼाण न जातो। पढ़िया कई पुस्तक पर ॼाण न जातो।
प्रीतम हिन पिण मां हो प्रीतम हिन पिण मां हलिया विया हराए प्रीतम हिन पिण मां हलिया विया हराए असांजी असांखे ख़बर काई नाहे असांजी असांखे। बोलो स्वामी लीलाशाह महाराज की जय। जय राम जी की।